नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे झोल खां ख़बर ईंदा आहियूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं GDA में सभु अवाम दुश्मन लीडर वेठल आहिनि। मुल्क में जेके बि हुकुमरान आहिनि त हमेशह हिन मुल्क जे ग़रीब अवाम ऐं मज़लूम क़बीलनि सां ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं कयूं। हिननि खे हमेशह नज़रअंदाज़ कयो। अफ़सोस आहे त केसीं ताईं अवां अहिड़नि ज़ालिमनि खे वोट ॾेई पंहिंजो घर फुराईंदो। मज़लूम क़बीलनि जे हक़नि लाइ निकितो आहियां। ज़ालिमनि खे मज़लूमनि जा हक़ खसे वठबा, अहिड़ो इज़हार पाकिस्तान ख़ासकेली राजवानी एहतियात जे सरबराह सरदार ग़ुलाम मुर्तज़ा ख़ासकेली झोल में जलसे खे ख़िताब कंदे चयो। हिन चयो आहे त करप्ट लीडर हमेशह असांखे धोखो ॾींदा पिया अचनि, पाण त सुधरी विया, ग़रीब अवाम कंगाल आहे। असां को तब्दीली जो नारो न हयो, इंशाअल्लाह नयो सिज उभारींदासीं। इहो पैगाम खणी हाज़िर थियो आहियां। राजवानी एहतियात चाहियूं था अवाम खे संदुसि हक़ मिलनि। मज़लूम क़बीलनि केॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। सियासी पार्टियुनि भूतारनि लाइ असां लठूं खायूं था, कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। इन्हनि भूतारनि अवां खे मोट में कहिड़ी मोट ॾिनी। हिननि चयो त ज़ालिम हुकुमरान ख़िलाफ़ सिंध जे ग़रीब मज़लूमनि क़बीलनि जे हक़नि लाइ पने आकल खां कराची ताईं लांग मार्च कंदासीं। हिन मौक़े ते राजा ख़ासकेली, रोशन ख़ासकेली, मिस्किन मोहम्मद वारिस ख़ासकेली ऐं ॿियनि ख़िताब कयो। जॾहिं त जलसे में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि, ज़िले सांगड़ जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि मां सभई माण्हू जलसे में शिरकत कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेब।